दोस्तों अॼु जी बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिण खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। जी हाँ दोस्तों, पंजाबेरी जी बहितरीन अपडेट अची चुकी है जेके तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों ॿिए स्पेल जी शूटिंग तेज़ी सां हली रही है। कोशिशि कई पई वञे त ॿियो स्पेल जल्द मुकमिल कयो वञे ऐं इन जे करे इन जा टीज़र ऐं प्रोमो अचण जा इम्कान आहिनि। ख़ासि करे ॿिए स्पेल में जेका कल्ह ऐं टियों ॾींहुं शूट जेको सीन थिया ख़ासि करे ज़ाहिद सिद्दीकी साहब ऐं होॾों जेको आहे सिजावल खान यानी हाजन तिवाणी साहब जा घणा सीन शूट कया विया ऐं इन्हनि जी जोड़ी ॾेखारी वई आहे। कुझु ॿिया सीनियर अदाकार कुझु जूनियर अदाकारनि जा बि सीन ॿिए स्पेल में शूट कया विया ऐं पहिरें ऐं ॿिए स्पेल में हाजन तिवाणी ऐं ज़ाहिद सिद्दीकी जा सीन घणा आहिनि ऐं ॿिए स्पेल में त हद खां वधीक आहिनि। कुझु राति जो सीन शूट कया विया, कुझु मार धाड़ वारा सीन बि हुया हथियारनि सां ऐं एॾो जेको आहे सिजावल खान ऐं गज़ल एंजल जी जोड़ी बि ॾेखारी वई आहे ऐं होॾां जेको आहे ज़ाहिद सिद्दीकी साहब जी बि जोड़ी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सौटनि जो किरदारु करे रहिया आहिनि या दोस्त या भाउ जो किरदारु करे रहिया आहिनि। भाउ ऐं सौट इन्हनि में मुंहिंजे ख़्याल में इन्हनि जो किरदारु आहे। ज़ाहिद सिद्दीकी साहब ऐं होॾों सिजावल खान यानी हाजन तिवाणी साहब ऐं कोशिशि कई पई वञे त हिन ड्रामे खे जल्द फाइनल कयो वञे ऐं हीउ ड्रामो बहितरीन मां बहितरीन जेको आहे ऐं तव्हां साबित थींदो ऐं व्यूअरशिप जे हवाले सां बि बहितरीन ई सोप सीरियल साबित थींदो ऐं हिन जो इंतज़ारु तव्हांखे कुझु ॾींहं अञा करिणो आहे। टीज़र जे लाइ असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों अॼु वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं सभिनी दोस्तनि ताईं बि हिन चैनल खे इनवाइट कंदा ऐं लिंक बि शेयर कंदा, फॉलो बि कंदा फेसबुक पेज खे।